सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कश्मीर सां ॿधी जे इज़हार लाइ रैलियूं कढी कश्मीर जे हक़ ऐं भारत जे ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। चोर जमानी में पाकिस्तान सुन्नी तहरीक यूनिट पारां कश्मीर सां जदीद तौर सूबाई अॻवान मौलवी मंज़ूर अहमद क़ादरी जी, मोहम्मद सिद्दीक़ मेमण, हाजी रफ़ीक मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में टाउन कमेटी खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। इन मौक़े अॻवाननि ख़िताब कंदे चयो त भारत कश्मीरी मुस्लमाननि सां ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। चेल्हार में टाउन कमेटी ऐं शहरनि पारां कश्मीर सां यकजहती तौर रैली कढी वई, जंहिंजी अॻवानी चेल्हार टाउन कमेटी जे चेयरमैन परदीप पैबिन कई। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त कश्मीर सां ज़ुल्म बंदि कयो वञे। PTI MPA हलीम अहमद शेख जी अॻवानी में कारवानी यकजहती कश्मीर काफ़िलो ऐं रैली उमरकोट पहुती, जिते अवाम जे वॾे अंग शरीक थी रैली जो इस्तक़बाल कयो। रैली में मेड़े खे ख़िताब कंदे हलीम अहमद शेख चयो त मोदी जी भारत सरकार ख़िते खे अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार कयो आहे। पाकिस्तान जा मुहिब वतन हिंदू कश्मीर सां गॾु आहिनि। ॾहाकी में कश्मीर सां यकजहती में ऐं भारतीय फ़ौज जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ फंक्शनल लीग ज़िले घोटकी जे सदर मियां अब्दुल मालिक मियां मजन साईं जी अॻवानी में रैली कढी वई। रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त पाकिस्तानी अवाम कश्मीर जे आज़ादीअ लाइ जान जी कुर्बानी ॾियण लाइ बि न की बीहंदो। असां पाक फ़ौज सां गॾु आहियूं। धाबेजी में कश्मीर जे हक़ में रईस सुलेमान कलमती, ग़ुलाम नबी बलोच जे अॻवानी में मेन नेशनल हाईवे ते रैली कढी वई। पाक फ़ौज ऐं कश्मीर जे हक़ में नारा हंया विया। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त भारत पंहिंजे ॾाठ ऐं बदमाशीअ ते क़ाइमु रहंदे मज़लूम कश्मीरियुनि ते ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk